साईं प्रोफेसर शमसदीन साहिब खे त असांजे इंतहाई एहतराम लाइक़ डायरेक्टर ڪاليجز لاڙڪاڻو ريجن साईं प्रोफेसर الوحيد چانڊيو खे अजरक पाराए। गुज़ारिश कंदुसि साईं प्रोफेसर शमसदीन साहिब साईं जन खे त असांजे शहर जे इंतहाई एहतराम लाइक़ चेयरमैन साईं मुनीर अहमद जलबाणी खे इज़त पाराए। गुज़ारिश कंदुसि सपला रतेदरे ڊگري ڪاليج जे बहादुर साथी साईं प्रोफेसर इफ्तिखार मंसूमरो खे त अचनि असांजे मुअज़्ज़िज़ दोस्त असांजे डिप्टी डायरेक्टर ڪاليجز لاڙڪاڻو ريجن साईं प्रोफेसर ڪليم ابڙو खे अजरक पाराए। त जेके बि शागिर्द आहिनि असां उन्हनि खे 100 यूनिफॉर्म जूं साईं पंहिंजी तरफ़ां ऐलान कयो ऐं अॼोकी इहा तक़रीब यूनिफॉर्म विराइण जे सिलसिले में उठाई वई आहे ऐं हक़ीक़त में असां जॾहिं ऑफिस में वेठा हुआसीं त असांजे डायरेक्टर साहिब हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे हिकिड़ो जुमिलो जेको चयो साईं मुनीर अहमद जे लाइ त असांजा उहे जेके पॉलिटिशियन आहिनि असांजा जेके उहे अवामी नुमाइंदा आहिनि जेके हिन इदारनि खे ऑन कनि था इहे एहतराम लाइक़ आहिनि। तंहिं करे असां साईं जन जी अवल बि इन अमल जी तारीफ़ कईसीं अॼु बि उनखे सारायूं था पिया त अवल बि चेयरमैन घणाई थी गुज़रिया आहिनि पर हिन खे इहो जज़्बो जेको आहे पंहिंजो इदारनि खे पंहिंजो करण जो ऐं नौजवाननि जी तालीम जे तरबियत जे हवाले सां उन्हनि जे बहितर माहौल जे हवाले सां साईं जन सदाईं पंहिंजो जज़्बो ॾेखारींदा आहिनि ऐं इहो जज़्बो जेको आहे उन्हनि जो असांजी गर्ल्स कॉलेज जेका आहे भरिसां जेका उहा पंहिंजो ठही आहे नई शुरू थी आहे। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी बरी जन बारी आम नज़ियत बि उनारे। हक़ीक़त इहा आहे त दुनिया में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि शादरती पिटाई थो चए हूअं बि असांजो अकुल बि सभिनी बि इहो थो चए हिकिड़ा नूरी हूंदा आहिनि ॿिया नारी हूंदा आहिनि। नूरी रोशनी वारा नारी बाहि वारा हिकिड़ा रोशनियूं फैलाईंदा सुख ऐं सुरहाण फैलाईंदा हिकिड़ा वतंदा बाहि जा बच ॿारींदा। ऐं मूंखे अॼु शम्स साहिबु तव्हांजो जेको प्रिंसिपल आहे मुंहिंजो पुराणो दोस्त आहे हू त इन ई क़बीले जो माण्हू आहे नूरी पर मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं तव्हांजा पॉलिटिकल जेके रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि उन्हनि जी जेका ओनरशिप आहे उन्हनि जेको तव्हांजे कॉलेज खे पंहिंजे कॉलेज खे तव्हांजो कॉलेज न आहे उन्हनि जो कॉलेज आहे छो त सियासी नुमाइंदा आहिनि उन्हनि जेको ओन कयो आहे ऐं उन्हनि तव्हांखे जेको अॼु यूनिफॉर्म्स ॾियारियूं आहिनि मूंखे रियली ॾाढो सुठो लॻो आहे इहो क़ाबिले तहसीन अमल आहे हुन में उमेद कयां थो त आईंदा बि उहो पंहिंजे कॉलेज जे लाइ इहे कंदा रहंदा पंहिंजे बचड़नि जे लाइ इहे कंदा रहंदा। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे हिकिड़ी ख़ुशगवार हैरत जी ॿुधायां त मां पंहिंजी ज़िंदगीअ जो पहिरियों क्लास हिन क्लास में वरितो। मां 2002 पहिरीं सरकारी नौकरी एज़ अ लेक्चरर इंग्लिश जो लेक्चरर 2002 खां वठी 2008 ताईं मां तव्हांजे शहर तव्हांजे कॉलेज हिन क्लास में पढ़ायो आहे हिते बि पढ़ाईंदुसि। इहो ब्लैक बोर्ड हूंदो हुयो साईं शमसदीन खे ख़बर आहे मुंहिंजूं ॾाढियूं यादूं तव्हांजे कॉलेज मुंहिंजा हिते ॾाढा ख़ूबसूरत लम्हा गुज़रियल आहिनि एज़ अ टीचर। उन खां पोइ मुंहिंजी ट्रांसफर थी प्रमोशन माण्हू हेॾे होॾे थी थो छो त ज़िंदगी में काई बि शइ कॉन्स्टेंट न हूंदी आहे चेंज ई ज़िंदगी जो नालो आहे। त तव्हांजे उमिरि खां बि अॻु में तव्हां 17-19 सालनि जा हूंदो हिन कॉलेज सां मुंहिंजी एफिलिएशन आहे हिकिड़ी पंहिंजाइप आहे रतेदरे सां मुंहिंजी पंहिंजाइप आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं तव्हांखे ॾिसो असांखे सबबु कहिड़ो आहे न पढ़ण जो थोरो रीज़न त ॻोल्हियो न वाई डोंट यू स्टडी फीस आहे डज़ एनीबडी टेक एनी फीस फ्रॉम यू का फीस कोन्हे फ्री ऑफ कॉस्ट आहे न हलो सही ग़रीब आहियूं सही फीस त कोन्हे पर से वरी साईं सख़्ती थो करे जो यूनिफॉर्म पाए अचो हाणे 1200-1300-1500 जो यूनिफॉर्म काॾो आणियो हलो तव्हांजो इहो बि एक्सक्यूज़ ख़तम थी वियो हाणे त ईंदो न रेगुलर अचो तव्हांजो शहर
सियासी तौर ते मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान में सुजाग तरीन शहर आहे। अहिड़ो सियासी शऊर ॿियो किथे बि कोन्हे को। तंहिंजे करे तव्हां रेगुलर क्लासिस कंदा, असां विज़िट कंदा रहूं था। तव्हां वटि इंतिहाई सुठी फैकल्टी आहे, साईं मल्हार आहे, साईं इफ़्तिखार आहे, साईं क़ाबिल आहे, ॾाढा सुठा सुठा। उहो सिर्फ़ु क़ाबिल नाले जो न आहे, क़ाबिल उस्ताद बि आहिनि। तव्हां सभई ईंदव। अॼु मूंखे तव्हांजे विच में बि तव्हां सां ही ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदे इंतिहाई घणी सराही महसूस थी। इंशाअल्लाह वरी करे ॿिए दफ़े कंहिं क्लास में विज़िट कंदासीं। ॾिसो त तव्हां उहे सभु आया हुया न, छो त तव्हांजा सभिनी जा फोटू हूअं ई महफ़ूज़ थी विया।